खैरपुर हमेशा अवाम जे हक़ लाइ जिदोजहद कई आहे ऐं कंदो रहंदुसि। मीर एजाज़ हुसैन टालपुर जूं नेशनल प्रेस क्लब कंधरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। तफ़सील मूजिबि डिस्ट्रिक्ट काउंसिल सखर मीर एजाज़ हुसैन टालपुर नेशनल प्रेस क्लब कंधरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मीर ख़ानदान रियासत जे दौर खां अॼु ताईं ग़रीब मिस्किन बेसहारा माण्हुनि जे वस जे आहार हमेशा ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। मां पीपल्स पार्टी सैयद खुर्शीद अहमद शाह, सिंध असेंबली जे स्पीकर सैयद अवैस कादिर शाह, सैयद नासिर हुसैन शाह, सैयद कुमैर हैदर शाह, चेयरमैन ज़िले काउंसिल सकट समेत सॼी क़यादत जो थोराइतो आहियां, जिन मूंखे अवाम जी ख़िदमत करण लाइ टिकट ॾिनी ऐं मां दारा वाहण टमोहन अबेलो समेत इलाइक़े वासियुनि जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मूंखे वोट ॾेई कामयाबु करायो आहे ऐं ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। मूं पंहिंजी डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबरी दौरान इलाइक़े जा रोड रस्ता, प्योर ब्लॉक, मच्छरमार स्प्रे, मच्छरदानियूं, स्ट्रीट लाइटूं, सोलर प्लेट ऐं ताज़ो दारा वाहण भरिसां ॻोठ आदम ख़ान मेहराणी में बाहि लॻण जा वाक़िया थियो ऐं मूं फ़ौरन पहुची ॾुख जो इज़हार कयो। चेयरमैन ज़िले काउंसिल सखर खे रिपोर्ट ॾिनी। हर जॻह ते पहुचंदो आहियां, वस आहर मदद कराई आहे। जॾहिं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मीटिंग थी आहे त उन में डिस्ट्रिक्ट सखर जे चेयरमैन सैयद कुमैर हैदर शाह, जिन जो हुकुम आहे त इंसानी जी ख़िदमत कयो, इंसान ज़ात जो क़दुरु कयो, उन जा काफ़ी अहिड़ा कम आहिनि जेके मूं कया। इंशाअल्लाह मूंखे कोशिशि आहे बाक़ी रहियल कम ऐं स्कीमूं कराईंदसि। जॾहिं बि कंहिं बि इलाइक़े वासियुनि जो जेको बि कमु हुजे, मुंहिंजा दरवाज़ा हमेशा खुलियल आहिनि। मां हर वक़्तु हाज़िर आहियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।